टंडोलायर में पवंदड़ बरसातुनि सबबि तलके झंडेमरीअ जी यूनियन काउंसिल मीराबाद, यूनियन काउंसिल झंडोमरी, यूनियन काउंसिल हिंगोराणी जे सवें ॻोठनि जो नक्शो ई तब्दील थी वियो। हज़ारे घर ॾही पट पइजी विया। हज़ारे एकड़ में बीठल फसल मुकमल तौर ते तबाह थी विया। जल्द बेघर थींदड़ माण्हू बेयारो मददगार बणिया पिया आहिनि। हाणे जनरली सूरत हाल जेका ॾिसी थी तक़रीबन हूअं त हाणे सिंध जेका सॼी तबाह लॻी पई आहे, पर ही ख़ासि करे जेका यूनियन काउंसिल मीराबाद आहे या हिन जो जेको एरिया आहे झंडोमरी आहे, हिते हिकिड़ी तमामु वॾी तबाही आई आहे। हिंद जी सूरत हाल बिल्कुलु तमामु ख़राबु आहे। माशाल्लाह असांजे ॻोठ में तक़रीबन 30 खां 40 घर कोलनि जा ढही चुका आहिनि। उन जा जेके माण्हू असां कढिया आहिनि मुतासिर, स्कूल में वेठा आहिनि, के मदरसे में वेठा आहिनि, के असां पंहिंजे उतां में विया आहिनि, इलाही मजबूर आहिनि। असांखे त कुझु कोन ॾिनो आहे न। हाणे असीं ग़रीब माण्हू आहियूं। असांजा ॿार बचा ॾिसो कीअं पिया आहे वीचारा, पर दर वेठा आहियूं असीं। सभु आहिनि वीचारा ॿार नंढड़ा, उन्हनि जा रोअनि, असांजा ॿार त असां वटि केरु बि पुछण कोन आयो तव्हां छा खाधो छा पीतो। 11 घर किरिया आहिनि। इन जे विच में न को पप्पू आयो आहे, न ज़िया अब्बास आयो आहे, न को ॿियो के मुराद अली शाह आयो आहे। सॼी ज़िंदगी बेनज़ीर खे असां वोट ॾिना, उहो मोहतरमा वई वीचारी। तालको झंडोमरी में आई आहियां। हिते तमामु ॾिसी अफ़सोस थियो आहे ऐं माण्हुनि जा हालात तमामु तबाहकुन आहिनि। माण्हू वीचारा घर ॾेई विया आहिनि, माण्हू बिल्कुलु आसरो बेयारो मददगार थी विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया या सिंध हुकूमत खे घुर्जे त मुतासिर थींदड़ माण्हुनि जी फौरी तौर ते मदद कई वञे। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम रसूल दर, सिंध टीवी न्यूज़, टंडोला यार।